उन मां ये एॾा अज़ीम शख़्सियत इंसान जेके अल्लाह तबारक व तआला हिन ॻोठ मां पैदा फरमाया, तव्हां असां दुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला जेतिरी बि ज़िंदगी तालीमी ऐं ख़ल्क़ ख़िदमत में हाजी साहब जी गुज़री, अल्लाह ताला उन्हनि जी इन ख़िदमत खे क़बूल फ़रमाए ऐं उन्हनि जे पोयरनि खे बिलख़ुसूस उन्हनि जे साहिबज़ादनि खे इन बुज़ुर्गनि सां अकाबरनि सां ऐं आलमनि सां तालुक़ जी तौफ़ीक़ बि नसीब फ़रमाए। अवां जे साम्हूं क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत पढ़ियमि। इन आयत मुबारक में अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जे लाइ 3 नेक साले अमलनि जो हुकुम रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र उतलु मा ऊहिय इलैका मिनल किताबि व अक़िमिस सलाह इन्नस सलाता तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन सदक़ल्लाहुल अज़ीम। अन उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल कय्यिसु मन दाना नफ्सहु व अमिल लिमा बअदल मौत वल आजिज़ु मन इत्तबअ नफ्सहु हवाहा व तमन्ना अलल्लाह वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्ताइबु मिनज़ ज़ंबि कमन ला ज़ंब लहु औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जे मोहब्बत सां दरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्हम्दुलिल्लाह, अजी अजीम शान बानुवान पैगम्बर इनकलाब कॉन्फ्रेंस बसिलसिला इस्तक़बाल रमज़ानुल मुबारक बयात हज़रत मौलाना हलीमुत्तबा साहिब इल्म व साहिब तक़वा हाजी इमामुद्दीन मंगी साहब रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मौज़ूअ जे मक़सद खां पहिरियां दुआई लफ़्ज़ कुछ ज़रूरी समझां थो। पंहिंजे वॾड़नि जे ताल्लुक़ ऐं उन जे इल्मी ज़िंदगीअ जे हम सफ़र हाजी इमामुद्दीन मंगी रहमतुल्लाह अलैह जे मुतल्लिक़ ॿ चार ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ कयां। हज़रत हाजी इमामुद्दीन साहब रहमतुल्लाह अलैह बज़ाहिर त सादी मिजाज जा इंसान हुआ, लेकिन अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे इल्म वारी सिफ़त सां वॾो नवाज़ियो हो। मुख़्तसर तौर ते उन्हनि जी तालीमी ज़िंदगीअ जो सफ़र इब्तिदाई तालीम पंहिंजे क़रीबी मदरसे लंजारी शरीफ़ में हज़रत साईं अब्दुल मजीद रहमतुल्लाह अलैह जे सोबत में वञी हाज़िर थिया। इब्तिदाई तालीम उते पढ़ियाऊं ऐं बाद में कुछ वक़्तु शादात कोट में को मदरसो आहे वॾो, उते पढ़िया। उन खां पोइ हाजी साहब रहमतुल्लाह अलैह असांजे मदरसे जामिया मदीनतुल उलूम हमादिया में काफ़ी अरसो उते भी तालीम जो पंहिंजे ज़िंदगीअ जो सफ़र तय कयाऊं। उन दौरान
असांजा हज़रत साईं अब्दुल माजिद रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत साईं अब्दुल वाजिद रहमतुल्लाह अलैह जेके पंहिंजे इलाइक़े में ऐं असांजी ख़ानक़ाह ते साईं मौलाना सां मशहूरु आहे, उहे वली कामिल हिन फ़क़ीर जा साथी हुआ। इन तालीम जे दौरान हाजी साहब रहमतुल्लाह अलैह जॾहिं मदरसे में पढ़ंदा हुआ त असांजा ॾाॾा साईं अब्दुल वाजिद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त हाजी साहब जो ज़हन ऐं होशियारप ऐं ज़हन मलको एतिरो त वसी हुयो जो असांखे बि कॾहिं कॾहिं हाजी साहब खां सबक़ जी दोहराईअ जी ज़रूरत पवंदी हुई। उस्ताद खां सबक़ त पढ़ंदा हुआसीं, लेकिन उते केतिरो तवजो शागिर्द जो आहे या कॾहिं अदम तवजो बि थिए थो। लेकिन जॾहिं उस्ताद खां सबक़ खां वापसि अचूं त सभ खां पहिरियों असांजे सबक़ जो तकरार ऐं भेरो जेको ॾियाराईंदा उहा हाजी साहब रहमतुल्लाह अलैह ॾियाराईंदा। ऐं इन तालीमी ज़िंदगीअ में बैजी शरीफ़ जे बुज़ुर्गनि मां हज़रत साईं मौलाना अब्दुल जब्बार रहमतुल्लाह अलैह जेके कुझु अर्सो पहिरियों हाणे वफ़ात करे विया आहिनि, अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे कब्र जे मथां बि करोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं अब्दुल जब्बार रहमतुल्लाह अलैह जे कौल जे मुतालिक़ त हाजी साहब रहमतुल्लाह अलैह एतिरा त होशियार हुया तालीम जे दौरान जो मां ॾाढो गबी हूंदो हुउसि। पाण फरमायो त मूंखे बि ज़रूरत पवंदी हुई, जंहिं जॻह ते मां सबक़ में मूंखे मुंझारो थींदो हो ऐं मुश्किलात ईंदी हुई त मां हाजी साहब खां पंहिंजे सबक़ जो भेरो वठंदो हुउसि। ऐं कुझु वक़्तु पोइ इन तालीमी सफ़र में ग़ालिबन आख़िरी किताब या क़ुरान शरीफ़ जो तफ़सीर हज़रत मौलाना शेख तफ़सीर मौलाना अब्दुल गनी जाजरवी रहमतुल्लाह अलैह जेके हज़रत साईं वॾा इमाम हमादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैह जा मुतालिकीन हुआ, उन्हनि वटि बि ख़िदमत में रहिया ऐं उन्हनि जे साहिब ज़ाइदनि जे मुताबिक़ त हाजी साहब जेका आख़िरी सबक़ पढ़िया ऐं जेका सनदुल फ़राग़ हासिल कयूं, उन्हनि जे फ़र्ज़ंदनि जे कौल जे मुताबिक़ त उहा मौलाना अब्दुल हई साहब घोटो जेके घोटकी वारा वॾा आलिम हुआ, आशिक़ क़ुरान मौलाना अब्दुल हई साहब घोटो, उन्हनि वटां सनद फ़राग़ हासिल कयूं। अर्ज़ु करण जो ई मक़सदु आहे त हीउ तव्हांजो हिकिड़ो नंढिड़ो ॻोठ, उन मां इहे एॾा अज़ीम शख़्सियत इंसान जेके अल्लाह तबारक व ताला हिन ॻोठ मां पैदा फरमायो आहे। फरमाए उतरु मां उही इलैक मिनल किताब, प्यारा पैगम्बर तू बि क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदो रहो ऐं पंहिंजी उम्मत खे बि तालीम ॾे। त यानी बज़ाहिर ख़िताब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक खे आहे, लेकिन इन मां मुराद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी उम्मत आहे, जेका उम्मत हिन दौर में मौजूदु आहे या जेका क़यामत ताईं पैदा थींदी। सभिनि जे लाइ इहो हुकुम आहे त क़ुरान शरीफ़ जी तिलावत कसरत सां कयो। क़ुरान शरीफ़ जी तिलावत पढ़ण जा ऐं उन जी तिलावत करण जा तमामु वॾा फ़ाइदा आहिनि जो इंसान पंहिंजो जेको मामूल बणाए थो इन क़ुरान शरीफ़ जी तिलावत जो, त अल्लाह तबारक व ताला उन इंसान जे दिलि ते जेको उन जे गुनाहनि जे करे असरु आहे, ज़ंग आहे, त उन जे तिलावत जे बरकत सां अल्लाह तबारक ताला उन जे दिलि जे मथां उन ज़ंग ऐं असर खे ख़तमु थो करे, जेको गुनाहनि जो ज़ंग ऐं असरु थिए थो पियो। क़ुरान शरीफ़ जी तिलावत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि घणो कंदा हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगीअ ते जेकॾहिं नज़र कजे थी, ख़ासि तौर ते निमाज़ जी हालत में बि पाण साईं जन घणो क़ुरान शरीफ़ पढ़ंदा हुआ। हिकु दफ़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी तो बयानु फरमाए त साईं जन सां मां राति जो क़यामुल लैल में शरीक थियुसि, यानी राति जो 2 रकाता निमाज़ जी नफ़िल कयूं, नियत कयूं। पोइ उन में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सूरत फ़ातिहा यानी अलहम शरीफ़ खां बाद में सूरत बक़रा जी तिलावत शुरू फरमाई। सूरत बक़रा कमो पेश 2.5 पारा आहे क़ुरान शरीफ़ जा, 2.5 पारा यानी आख़िरी आयात ते जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त उहो सहाबी तो फरमाए त मूंखे इहो गुमान थियो त साईं जन हाणे हिते इहा रकात पूरी कंदा, लेकिन पाण साईं जन वरी सूरत आल इमरान जी तिलावत शुरू फरमाई। सूरत आल इमरान खां बाद में वरी सूरत निसा जी तिलावत शुरू फरमाई। सूरत निसा जॾहिं पूरी थिए थी तक़रीबन 5.25 पारा क़ुरान शरीफ़ जा थियनि था।
साहबी तो फरमाए त मूंखे गुमान थियो त साईं जन हाणे इन सूरत खां पोइ इहा रकात पूरी कंदा, लेकिन साईं जन अञा वरी सूरत माइदा जी तिलावत शुरू फरमाई, यानी 5 पारा क़ुर शरीफ़ जा निमाज़ जी पहिरीं रकात में पढ़ंदा रहिया ऐं 6 पारो सूरत माइदा जी बि तिलावत करनि पिया। साहबी तो फरमाए त मां साईं जन सां निमाज़ में शरीक न थी सघियुसि, मां पंहिंजी निमाज़ खे पूरो कयुमि, साईं जन अञा निमाज़ जी हालत में क़ुर शरीफ़ पढ़नि पिया। साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन जी जेकॾहिं ज़िंदगीअ ते नज़र कंदासीं, हुज़ूर जे सहाबनि में बि क़ुर शरीफ़ जो घणो इश्क़ ऐं उन सां उन्स मुहबत हुई। हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मुतालिक़ किताबनि जे अंदरि अचे थो त हज़रत उस्मान साईं वितर जी हिकिड़ी रकात में पूरो क़ुर शरीफ़ पढ़ंदा हुआ, क़ुर शरीफ़ जो पूरो ख़तमु वितर जी हिकिड़ी रकात में। अहिड़े नमूने सां हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वक़्त जा वॾा इमाम गुज़रिया आहिनि, उन्हनि जे मुतालिक़ किताबनि जे अंदरि अचे थो त रमज़ान शरीफ़ जे महीने में 61 क़ुर शरीफ़ जा ख़तम पढ़ंदा हुआ। हिकिड़ो ख़तमु रोज़े जी हालत में ॾींहं जो रोज़ानो ऐं ॿियो ख़तमु राति जो, ऐं अहिड़े नमूने सां 30 ॾींहंनि जा 30 ख़तम ऐं 30 रातिनि जा 30 ख़तम, ऐं हिकिड़ो ख़तमु जेको रमज़ान शरीफ़ जे पहिरें रोज़े जी राति खां निमाज़ तरावी में जेको ख़तमु शुरू कंदा हुआ, 29 या 30 रमज़ान मुबारक जी राति जो जॾहिं पूरो कंदा हुआ त अहिड़े नमूने सां 30 ॾींहंनि जा 30 ख़तम ऐं 30 रातिनि जा 30 ख़तम वरी हिकिड़ो निमाज़ तरावी जे अंदरि ख़तमु पूरो कंदा हुआ। पूरे रमज़ान शरीफ़ में हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह 61 ख़तम क़ुर शरीफ़ जा पढ़ंदा हुआ, 61 ख़तम क़ुर शरीफ़ जा। अहिड़े नमूने सां हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह उहे बि सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ में त उन्हनि जो मामूल अञा वधीक हो, लेकिन रमज़ान खां बग़ैर 11 महीननि में रोज़ानो ॾींहं राति में हिकिड़ो क़ुर शरीफ़ जो ख़तमु पढ़ंदा, क़ुर शरीफ़ जो हिकिड़ो ख़तमु पूरो कंदा। अहिड़े नमूने सां इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह बि घणो क़ुर शरीफ़ खे पढ़ंदा हुआ। पोइ हिकु दफ़े हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह खे ख़्वाब में अल्लाह तबारक व तआला जी ज़ियारत नसीब थी। अल्लाह ताला खां सुवाल करे थो हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह, ऐं रब मुंहिंजा तू जी ज़ात जी वधीक वेझड़ाइप ऐं क़ुर्ब बाने खे कीअं हासिलु थींदो, उहो कहिड़ो अमल करे। हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह खे जवाब थो मिले त ऐं अहमद, जेकॾहिं मुंहिंजे क़ुर शरीफ़ खे घणो पढ़ंदे त पोइ तोखे क़ुर्ब ऐं वेझड़ाइप हासिलु थींदी। हज़रत इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह वरी सुवाल थो करे, रब साईं, जेकॾहिं तू जे कलाम यानी क़ुर शरीफ़ खे को सम्झी पढ़े थो, यानी उनजे माना मक़सद खे सम्झे थो, त उनखे क़ुर्ब हासिलु थींदो या बग़ैर सम्झ जे बि। अल्लाह ताला जे तरफ़ां उन बाने खे इहो जवाब थो मिले त हिन क़ुर शरीफ़ जे माना मक़सद खे जेकॾहिं मुस्लमान बानो सम्झी करे पढ़े थो त उनखे बि क़ुर्ब हासिलु थींदो, पर जेकॾहिं बग़ैर सम्झ जे अलाह जो कलाम सम्झी करे पढ़े थो उनखे बि मुंहिंजो क़ुर्ब हासिलु थींदो। अहिड़े नमूने सां हज़रत इमाम नाफ़े मदनी रहमतुल्लाह अलैह सब अशर जे क़ारिन मां अव्वल क़ारी आहिनि। इमाम नाफ़े मदनी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे मुतालिक़ बि हिकु अजीब वाक़ियो आहे। हज़रत इमाम नाफ़े रहमतुल्लाह अलैह ग़ालिबन मस्जिद नबवी में 70 साल क़ुर शरीफ़ जी तालीम ॾिनी आहे। 70 साल मस्जिद नबवी में जॾहिं शागिर्दनि खे पढ़ाईंदा त उन पढ़ाइण जो दौरान हज़रत इमाम नाफ़े रहमतुल्लाह अलैह जे वात मां ख़ुशबू ईंदी हुई। हिकु दफ़े मजलिस में उन सबक़ जे दौरान कंहिं शागिर्दनि मां या मुतालिकीन मां के सुवाल था करनि हज़रत इमाम नाफ़े रहमतुल्लाह अलैह खे, साईं अवां जॾहिं सबक़ पढ़ाईंदा हो, सबक़ जी मजलिस में हूंदा हो त अवां जे मुंहुं मुबारक मां वात मां सुठी ख़ुशबू ईंदी आहे। छा अहिड़े क़िस्म जी कहिड़ी ख़ुशबू आहे दुनिया जी अहिड़े अज़ीम ख़ुशबू जेका तव्हां लॻाए अचो था जो पूरी मजलिस में उहा ख़ुशबू महकजी थी वञे ऐं पूरी मजलिस मुआतर थी वञे। हज़रत इमाम नाफ़े रहमतुल्लाह अलैह जवाब था फ़रमाइनि त मां दुनिया जी त का ख़ुशबू न हणी ईंदो आहियां, लेकिन ख़्वाब में हिकु दफ़ो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मूंखे ज़ियारत थी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुंहुं मुबारक सां मुंहिंजे मुंहुं मुबारक खे मिलाए करे ऐं पंहिंजे मुंहुं मुबारक जी बरक़ात मुंहिंजे मुंहं जे तरफ़ कयूं। उन खां बाद में मुंहिंजे वात मां मुंहिंजे मुंहं मां इहा कुदरती ख़ुशबू हूंदी आहे।
अज़ीज़ो इहा क़ुर शरीफ़ जी तिलावत जो ऐं क़ुर शरीफ़ सां ताल्लुक़ जो असरु आहे। अर्ज़ु करण जो हीउ मक़सदु आहे त जीअं रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो तव्हां असांजे साम्हूं अनक़रीब आहे ऐं अचण वारो आहे। इन रमज़ान शरीफ़ में ख़ासि तौर ते इहो अमल तव्हां असां खां वधि थियणु घुरिजे। क़ुर शरीफ़ जो अमल एॾो वॾो अज़ीम अमल आहे जो क़ुर शरीफ़ जी तिलावत आम महीननि में बि इंसान जेतिरो थी सघे उनखे घणे खां घणो पढ़े, पर क़ुर शरीफ़ जी तिलावत रमज़ान शरीफ़ में ख़ासि तौर ते घणे खां घणी पढ़णी आहे। ऐं बुज़ुर्गनि इहो लिखियो आहे त आम मुस्लमान जे मथां बि इहो लाज़िम आहे त कम अज़ कम 40 ॾींहंनि जे अंदरि क़ुर शरीफ़ जो ख़तमु पूरो करे। जेकॾहिं अलाह तबारक ताला उनखे वधीक तौफ़ीक़ ॾिए थो त अञा जेतिरे घटि ॾींहंनि में पढ़े थो त इहा ख़ुसूसी महिरबानी। लेकिन जेकॾहिं एतिरी सुस्ती ऐं काइली आहे त पोइ बि रोज़ानो एतिरो मामूल इंसान पंहिंजी तिलावत जो बणाए जो 40 ॾींहंनि जे अंदरि अंदरि उन आम मुस्लमान जो ख़तमु पूरो थिए। बाक़ी हाफ़िज़ क़ुर जे मथां त अञा वधीक लाज़िम आहे। तव्हां आयत पढ़ियो उतलु मा उहिया इलैका मिनल किताब वाक़िमिस सलात। ॿिए नंबर ते हुकुम आहे रब जे तरफ़ां निमाज़ जी पाबंदीअ जो। अलाह ताला फरमाए थो तव्हां निमाज़ जी पाबंदी करियो, बेशक इहा निमाज़ बेहयाई ऐं बुछनि कमनि खां रोके थी। ख़ासि तौर ते तव्हां असां इहा कोशिशि कयूं त बाजमात निमाज़ रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में पढ़ूं ऐं रमज़ान शरीफ़ में इन बाजमात निमाज़ पढ़ण सां गॾोगॾु फ़राइज़ जी पाबंदी सां गॾोगॾु नवाफ़िल जी पाबंदी बि हुजे। ख़ासि तौर ते रोज़ानो रोज़े जे एहतमाम सां गॾोगॾु नमाज़ तरावीह जो बि एहतमाम हुजे। ऐं नमाज़ तरावीह जे अंदरि तव्हां कोशिशि इहा करियो त अहिड़ी जामे मस्जिद में या अहिड़े पाड़े वारी मस्जिद में तरावी नमाज़ पढ़ो जिते इब्तिदा खां आख़िर ताईं सिलसिले सां क़ुर शरीफ़ जो ख़तमु थींदो हुजे। बहितर खां बहितर इहो आहे त क़ुर शरीफ़ जो ख़तमु जेकॾहिं को 8, 10, 15 ॾींहंनि में हाफ़िज़ क़ुर ख़तमु थो करे त शरीयत में को नाजाइज़ तरीक़ो कोन्हे, उहो बि ख़तमु हुनजो थी थो वञे ऐं अलाह तबारक ताला पढ़ण ऐं ॿुधण वारनि खे ज़रूरु अजर ऐं सवाबु ॾिए थो। लेकिन तरजीह तव्हां उन हाफ़िज़ खे ॾियो जेको पहिरीं रमज़ान शरीफ़ जी राति खां क़ुर शरीफ़ जो ख़तमु शुरू थो करे ऐं आख़िरी रमज़ान शरीफ़ जे रोज़े ताईं पंहिंजो क़ुर शरीफ़ जो ख़तमु पूरो थो करे। तव्हां अहिड़ी मस्जिद ऐं अहिड़े हाफ़िज़ खे तरजीह ॾियो। अलाह तबारक ताला तव्हां असांखे रमज़ान शरीफ़ जो एतिराम नसीब फरमाए। अर्ज़ु पिया कयूं त निमाज़ जी पाबंदी एॾी वॾी अज़ीम शइ आहे ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया मां जेके 3 शयूं पसंदि कयूं पाण उन मां निमाज़ खे बि पसंदि फरमायो अथऊं। फरमायो अतीब वन निसाउ व क़ुर्रतु आइनी फ़िस सलात। फरमायो मुंहिंजी दुनिया में ख़ुशबू बि पसंदि, औरतुनि खे बि मां नबी पसंदि कंदो आहियां। ऐं 3 नंबर ते फरमायो त मुंहिंजे अखियुनि जो ठार निमाज़ आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ खे घणो पढ़ंदा हुआ। 5 वक़्त निमाज़ जेका पाबंदी जेका मुक़ररु कई वई आहे मुस्लमाननि जे लाइ, उन सां गॾोगॾु तहजुद जी पाबंदी, उन सां गॾोगॾु इशराक ऐं चाश्त जी पाबंदी, उन सां गॾोगॾु नफ़िल अवाबीन जी पाबंदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त निमाज़ खे एतिरो घणो पढ़ंदा हुआ, पाण साईं खे जॾहिं को परेशानी वारो वक़्तु ईंदो हो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निमाज़ खे पढ़ंदा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कंहिं ग़ज़वा ते वञनि निमाज़ पढ़नि, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घर खां सफ़र कनि निमाज़ पढ़नि, सफ़र खां मोटी अची घर वापसि अचनि निमाज़ पढ़नि, जॾहिं आसमान में को जुड़ मींहुं ॾिसनि निमाज़ पढ़नि, जॾहिं को तूफ़ान ॾिसनि निमाज़ पढ़नि। एॾो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निमाज़ सां इश्क़ ऐं मुहबत हुई। इहा उम्मत जे लाइ तालीम हुई त तव्हां असां बि हर मुश्किल वक़्त में इन निमाज़ जी तरफ़ रुजू कयूं। अलाह तबारक ताला 5 वक़्त निमाज़ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अर्ज़ु पिया कयूं त रमज़ान में इन फ़राइज़ सां गॾोगॾु नफ़िल जो बि वॾो सवाबु आहे। जेकॾहिं अलाह तबारक ताला तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए त जेकॾहिं निमाज़ तव्हां नफ़िल जी नियत करे रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में हिकिड़ो नफ़िल पढ़ंदव, बरक़ात निमाज़ नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जेतिरो आहे। बरक़ात निमाज़ नफ़िल जेकॾहिं तव्हां अदा कंदव उनजो सवाबु बि फ़र्ज़ जेतिरो आहे। अर्ज़ु पिया कयूं त उतलु मा उहिया इलैका मिनल किताब व अक़िमिस सलात इन्न सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। अल्लाह ताला फरमाए वला ज़िक्रुल्लाहि अकबर। क़ुर शरीफ़ जी तिलावत, निमाज़ जी पाबंदी ऐं 3 नंबर ते आहे अलाह जो ज़िक्र। असल में त आहे यादगिरो दिलि में हर वक़्तु अलाह जो हुजे। ॿियो त ज़ुबान सां को लफ़्ज़ चवे थो ज़िक्र जा त उहो बि ज़रूरु ज़िक्र आहे, लेकिन हक़ीक़त में जेको रब जो यादगिरो आहे त हर वक़्तु बाने जी दिलि में यादगिरो रब जो हुजे। उहो बानो निमाज़ जी हालत में बि रब जो यादगिरो, जेकॾहिं
काबतुल्लाह जो हज करे तो भी रब जो यादगीरो, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखे तो भी रब जो यादगीरो, पंहिंजे माल मां ज़कात ऐं ख़ैर ख़ैरातूं करे तो भी रब जो यादगीरो, जेकॾहिं क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे तो भी रब जो यादगीरो, ओड़े पाड़े सां सुहिणो सलूक रखे थो, उन्हनि सां सुहिणो बर्ताव रखे तो भी रब जो यादगीरो, पंहिंजे वॾड़नि जी इज़त करे तो भी रब जो यादगीरो, पंहिंजे नठनि जे मथां शफ़क़त करे तो भी रब जो यादगीरो, पंहिंजे हमकनि सां सुहिणो बर्ताव रखे तो भी रब जो यादगीरो, हर अख़लाक़ हसना में रब जो यादगीरो, इहो आहे हक़ीक़त में रब जो ज़िक्र। तॾहिं रब फरमायो वल ज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु याअलमु मा तस्नऊन। अल्लाह तबारक व तआला जेको मूंखां चवरायो, रब साईं पंहिंजे बारगाह इलाही में टूटा फूटा अल्फाज़ मक़बूल व मंज़ूर फरमाए। रब साईं तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। रब जे दर दुआ आहे त जिन दोस्तनि हीउ प्रोग्राम रखियो आहे उन्हनि जी ख़ैर खे बि क़बूल फरमाए ऐं बिलख़ुसूस हाजी इमामुद्दीन रहमतुल्लाह अलैह ऐं उन सां गॾो गॾु ॿिया जेके इन दोस्तनि जा वॾड़ा तव्हांजे ॻोठ जा वफ़ात करे आहिनि, मुंहिंजे इल्म में न आहिनि, जेके बि वफ़ात करे आहिनि, जिन जी बि यादि में दोस्तनि प्रोग्राम रखियो आहे ऐं जंहिंजो बि यादगीरो असांजे इल्म में आहे या न आहे, सभिनि जे मथां अल्लाह तबारक ताला हिन प्रोग्राम जूं, हिन क़ुरान शरीफ़ जे मजलिस जूं बाबरकतूं अल्लाह तबारक ताला उन्हनि खे बि नसीब फरमाए ऐं उन्हनि जे मथां करोड़ा रहमतूं नाज़िल फरमाए। अल्लाह तबारक ताला उन्हनि जे क़ब्र जे मथां करोड़ा रहमतूं नाज़िल फरमाए, उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। اللهم إنا نسألك من خير ما سألك منه عبدك ونبيك محمد صلى الله عليه وآله وسلم، ونعوذ بك من شر ما استعاذ منه عبدك ونبيك محمد صلى الله عليه وآله وسلم، وأنت المستعان وعليك البلاغ ولا حول ولا قوة إلا بالله العلي العظيم. اللهم أحسن عاقبتنا في الأمور كلها وأجرنا من خزي الدنيا وعذاب الآخرة. يا سريع الرضا اغفر لمن لا يملك إلا الدعاء. يا سريع الرضا اغفر لمن لا يملك إلا الدعاء. يا سريع الرضا اغفر لمن لا يملك إلا الدعاء. سبحان ربك رب العزة عما يصفون، سلام على المرسلين والحمد لله.